आगा की खे अहम ख़बर है। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अगवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो आहे। सनान कुरैशी जो चवणु आहे त भाउ कोसैन कुरैशी जो कंहिं बि सियासी पार्टी सां तालुक़ु न आहे। जेकॾहिं मूं ते केस आहे त पाण खे सिंधी क़ौम आॾो पेश कयां थो। सनान खान जो चवणु आहे त कोसैन कानून जो शागिर्दु आहे। खेसि हिन वक़्त ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। जेकॾहिं भाउ जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई त सॼी सिंध में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। अवांखे आगाह कयूं पिया। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अगवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। सनान कुरैशी जो चवणु आहे त भाउ कोसैन कुरैशी जो कंहिं बि सियासी पार्टी सां तालुक़ु न आहे। जेकॾहिं मूं ते केस आहे त पाण खे सिंधी क़ौम आॾो पेश कयां थो। कोसैन कानून जो शागिर्दु आहे। खेसि हिन वक़्त ताईं गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अगवाणी में प्रेस क्लब कराची आॾो धरणो हंयो वियो आहे। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त भाउ कोसैन कंहिं बि सियासी पार्टी सां संदसि तालुक़ु न आहे। जेकॾहिं मूं ते केस आहिनि त पाण खे सिंधी क़ौम आॾो पेश कयां थो। सनान कुरैशी जो चवणु हो त कोसैन कानून जो शागिर्दु आहे। खेसि हिन वक़्त ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। इन जा तफ़सील वठंदासीं। कराची मां लाइन ते मौजूदु आहे नजीब नाइच। नजीब, आगाह कजो। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अगवाणी में प्रेस क्लब कराची आॾो धरणो हंयो वियो आहे। छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अगवाणी में कराची प्रेस क्लब आॾो कुछ देर पहिरियां धरणो हंयो वियो, जंहिंमें जसकम जा अगवान उनखां अलावा कारकुन ॿिए वॾे अंग में शरीक हुया। ऐं धरणे में खिताब कंदे सनान खान कुरैशी जो चवणो हो त हुनजे भाउ कोसैन खे जेको आहे गैर कानूनी तौर गिरफ़्तार कयो वियो आहे। हुनजे हवाले सां को बि जेको आहे न FIR न को ॿी का जेको आहे लिखत में पुलिस वटि कुझु हुयो। ऐं हुते जेको आहे हुनजे घर पहुची हुनजी फैमिली खे हिरासां करे जेको आहे हुनखे गिरफ़्तार भाउ खे कयो वियो। जॾहिं त हू चवंदो रहियो हुते त हू हिकु कानून जो शागिर्दु आहे, लॉ पढ़ंदो आहे। ऐं जॾहिं त हू पाण जेको आहे जसकम चेयरमैन आहे, जेकॾहिं को ॻाल्हि आहे त हुन सां ॻाल्हाई वञे, पर जेको आहे हुननि अमलदारनि जेको आहे हुनजे भाउ खे गिरफ़्तार कयो। हुनजो त हींअर ताईं हुनजो को बि ॾस पतो न आहे ऐं हींअर ताईं का ख़बर न आहे त हुनखे किथे रखियो वियो आहे। जे करे उहे एहतजाज कनि पिया। हुनजो त हीउ जेको गिरफ़्तारी वारो सिलसिलो आहे इहो गैर कानूनी आहे। हुनजो त असां हिन हवाले सां भरपूर एहतजाज कंदासीं ऐं सॼी सिंध में हिन हवाले सां एहतजाज थींदा। फौरी तौरु जेको आहे हुकूमत हिन हवाले सां जेको आहे एक्शन खणे ऐं हुनजे भाउ खे ज़ाहिर कयो वञे। जेकॾहिं को इल्ज़ाम आहे त उन हवाले सां बि ॿुधायो वञे ऐं जी प्रॉपर जेको आहे FIR दाख़िल करे कानूनी तरीक़ो इख़्तियार कयो वञे। जी ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।